हमारे पास अॼु असां आयोडीन पढ़ंदासीं। आयोडीन भी मादनियात आहे। ठीक है, लूणनि जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको मिलंदो किथां, सोर्स छा आहे, ज़रियो सामूंडी खाधा जेके बि आहिनि ओशन्स या सीज़ उन्हनि में मिलंदो, छो त समुंड में हे लूणु घणो हूंदो आहे। इन जे करे जेके समुंड मां मच्छूं या समुंड जा जेके ॿिया जानवर, हिलाल जानवर खाऊं था असां, उन्हनि मंझां इन्हनि मां असांखे आयोडीन घणो मिलंदो आहे। ठीकु आहे, हिन जो फंक्शन छा आहे, थायराइड गदूद जे लाइ, जेको थायराइड गदूद जो हार्मोन आहे न, उन जे लाइ हे ज़रूरी हूंदो आहे। ठीकु आहे, हिन जो फंक्शन आहे त थायराइड गदूद जे लाइ इम्पोर्टेंट आहे, उन खां सवाइ थायराइड गदूद कमु न करे सघंदो। हाणे हिन जी घटिताई जे करे छा थींदो आहे, ग्वाइटर जी बीमारी थी पवंदी आहे। ग्वाइटर जी बीमारी जो मतिलबु छा आहे, स्वेलिंग ऑफ थायराइड ग्लैंड, निड़ी सुजी वेंदसि, निड़ी वटां जेका सोज थींदसि। थायराइड गदूद निड़ीअ में हूंदो आहे। ऐं नंढड़नि ॿारनि में वरी दिमाग़ी मसइला ऐं ग्रोथ यानी वाध वेच, हिन जे करे जेकॾहिं घटिजी वियसि त पोइ वाध वेच उन्हनि जी घटिजी रुकिजी वेंदी आहे। थैंक यू।